इलेक्शन कमीशन पारां चूंड क़ाइदनि में तरमीम वारे मामले ते पीपल्स पार्टी पारां ख़दशनि जो इज़हार। पीपल्स पार्टी इलेक्शन कमीशन के लिखत में ख़दशनि खां आगाह करे छॾियो। जारी कयल ख़त में पीपी अॻवान नियर बुखारी चयो आहे त इलेक्शन कमीशन पारां इलेक्शन एक्ट 2017 में तरमीम जो जाइज़ो वरितो आहे। आम चूंडूं साफ़ शफ़ाफ कराइण लाइ इलेक्शन कमीशन जूं कोशिशूं तारीफ़ जोॻियूं आहिनि, पर इलेक्शन कमीशन जे फॉर्म 68 में तरमीम ते संजीदा ख़दशा ऐं एतिराज़ आहिनि। हिन शक तहत उम्मीदवारनि खे कैंपेन फाइनेंस रूल्स तहत पार्टी जा मुकम्मल चूंड ख़र्चनि जा तफ़सील फराहम करणा पवंदा। पार्टी उम्मीदवारनि लाइ शर्त ऐं ॿियनि उम्मीदवारनि लाइ शर्त में तज़ाद आहे ऐं ईअं करणु नामुमकिन आहे। उम्मीदवारनि वटि जेका ॼाण नाहे इहा कीअं फराहम कंदव? दरख़्वास्त आहे त चूंड क़ाइदनि में तजवीज़ कयल शर्तनि खे कालम मां ख़ारिज कयो वञे। मुल्क मां गैर कानूनी तौर तरसियल अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवाइनि सां सुठा नतीजा साम्हूं अची रहिया आहिनि। उमेद आहे त ईंदड़ हुकूमत बि अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखंदी। जंहिंखे क़ौम लाइ तोहफ़ो सम्झी आंदो वियो उहो शख़्स ॻीचीअ में पइजी वियो। असां पीटीआई चेयरमैन खे घरो माणे मुल्क खे वधीक तबाही खां बचायो। नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ चयो आहे त नून लीग पंहिंजे दौर में बिजली जी लोड शेडिंग ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो आंदो। नवाज शरीफ जो पानामा में नालो बि न हो, पर खेसि केस में नामज़द कयो वियो। नवाज शरीफ जी वापसीअ सां बिजली गैस जी बहरान खां निजात मिलंदी ऐं तरक़ीअ जो नओं सफ़र शुरू थींदो। हमास जो गज़ा खां इसराइल ताईं हेल ताईं जो सभ खां वॾो हमिलो। हज़ारे राकेट हमलनि में हिकु औरत समेत 4 ॼणा मारिजी विया। केतिरा ई ज़ख़्मी। राकेट हमलनि सबबि केतिरनि ई इमारतुनि ऐं गाॾियुनि खे बाहि वखोड़े वई। हिकु टैंक तबाह। हमास जे मिलिट्री विंग पारां इसराइल ख़िलाफ़ नई कार्रवाई जो ऐलान। हमास अॻवान मोहम्मद दाइफ़ चयो आहे त अॼु सुबुह इसराइल ते 5000 राकेट फायर कया विया। इहो चवण जो फ़ैसिलो करे वरितो आहे त बस हाणे घणो थी वियो। इसराइल गज़ा में हदफ़ खे निशानो बणाइण जो ऐलान करे छॾियो। इसराइली बचाव वारे वज़ीर पारां रिज़र्व फ़ौजनि खे तलब करण जी मंज़ूरी। इसराइल फ़ौजनि चयो आहे त केतिरा ई बेड़ाक इसराइली इलाइक़नि में घिरी आया आहिनि। कराची जे इलाइक़े क्लिफ्टन नीलम कॉलोनी में कोम्बिंग ऑपरेशन। 14 अफ़गान शहरी गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार अफ़गानी शहरी गैर कानूनी तौर सां पाकिस्तान आया हुआ। सफ़री दस्तावेज़ न हुजण ते फायरिंग एक्ट तहत केस दाख़िल कयो आहे। पाकिस्तान गैर कानूनी तौर तरसियल परॾेहनि खे 31 अक्टूबर ताईं मुल्क छॾण जी मोहलत ॾिनी आहे। गुज़िरे ॾींहुं निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र जी सदारत में एपेक्स कमेटी जे इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर शिरकत कई। आर्मी चीफ खे गैर कानूनी तौर तरसियल परॾेहनि ख़िलाफ़ कार्रवाई ते ब्रीफिंग ॾिनी वई। गॾियल क़ौमुनि जे महाजरनि बाबति इदारे पारां पाकिस्तान में आबाद अफ़गान शहरियुनि जे हिफ़ाज़त ते ज़ोर। UNHCR जो चवणु आहे त समूरा मुल्क ताक़त जे ज़ोर ते अफ़गान महाजरनि जी वापसीअ जो अमल रोकनि। अफ़गान शहरियुनि जी वापसीअ जो अमल महफ़ूज़ ऐं बहितर अंदाज़ में कयो वञे। आलमी इदारे चइनि ॾहाकनि खां अफ़गान महाजरनि खे पनाह ॾियण ते पाकिस्तान जा थोरा मञींदे चयो आहे त मुश्किलातुनि ऐं चैलेंजिस बावजूदि पाकिस्तान अफ़गान महाजरनि जी महफ़ूज़ वापसी यकीनी बणाए। अफ़गानी महाजरनि खे वतन वापसीअ ते हिफ़ाज़त जे हवाले सां संगीन मसइलनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। एडमिरल नवीद अशरफ पाक बहरिया जी कमान संभाले वरिती। एडमिरल नवीद अशरफ पाक बहरिया जो 23 सरबराह PNS ज़फ़राबाद में तक़रीब दौरान एडमिरल मोहम्मद अमजद खान न्याज़ी पाक बहरिया जी कमांड एडमिरल नवीद अशरफ हवाले कई। एडमिरल अमजद खान न्याज़ी चयो आहे त पाकिस्तान गॾियल कोशिशुनि ऐं कावशुनि ते यकीन रखे थो। पाक बहरिया जो शुमार दुनिया जी बहितरीन फ़ौजुनि में थींदो आहे। गुज़िरियल ॿोॾि में मुल्क जी मईशत खे घणो नुक़सानु पहुतो। मसनूई ज़हानत जो मुस्तक़बिल में ज़िंदगियुनि ते घणो अमल दख़ल हूंदो।
मदेची वेझो मोटरसाइकिल फुर करण खां पोइ ॻोठाणनि ऐं हथियारबंदनि विच में मुबैना मुक़ाबिलो। 2 फोरू मारिजी विया। हिकु सोघो गाइजा थाणे जी हद टिशाकी नौशहरो अबड़ो लिंक रोड ते मोटरसाइकिल फुर ॻोठाणनि पारां पीछो करण ते हथियारबंदनि सां मुबैना मुक़ाबिलो। फायरिंग जी ॾे-वठ में 2 फोरू मारिजी विया। हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठाणो अताउल्ला कीअर बि ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी फोरू ऐं ॻोठाणो अस्पताल मुंतक़िल। कंदकोट जे साफ़ी गफ़ार मंगी जो अगवा थियल पुट ऐं माइट बाज़ियाब। पुलिस कार्रवाई कंदे नसीबुल्ला मंगी ऐं संदसि माइट माशूक मंगी खे बाज़ियाब कराए वरितो। गफ़ार मंगी चयो आहे त पुलिस राब्तो करे ॿुधायो त ॿिन्ही मुख़बिन खे बाज़ियाब करायो आहे। ॿिन्ही मुख़बिन जी बाज़ियाबीअ जो ॿुधी संदनि घरनि में ख़ुशी जी लहर। आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप दौरान दहशतगर्द ग्रुप जे भारतीय पुलिस के अहमदाबाद में नरेंद्र मोदी स्टेडियम के धमाके सां उॾाइण जी धमकी। भारतीय मीडिया मूजिब नेशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी के उमाड़ियल ईमेल में दहशतगर्द ग्रुप 500 करोड़ रुपया ऐं गैंगस्टर रवि बिश्नोई जी रिहाईअ जो मुतालबो कयो आहे। धमकी ॾिनी वई आहे त स्टेडियम के धमाके सां उॾाइण लाइ माण्हू बि मुक़रर करे छॾिया आहिनि। आईसीसी वर्ल्ड कप जी टी मैच में बांग्लादेश ऐं अफगानिस्तान जूं टीमूं आमो साम्हूं। अफगानिस्तान पारां बांग्लादेश खे 157 रन्स जो हदफ़। बांग्लादेश टॉस खटे अफगानिस्तान ख़िलाफ़ पहिरीं फील्डिंग करण जो फ़ैसिलो। अफगान टीम जी क़यादत हशमतुल्ला शाहिदी ऐं बांग्लादेश टीम जी क़यादत शकीब अल हसन करे रहिया आहिनि। ॿिन्ही क्रिकेट टीमनि जा रांदीगर कामयाबी माणण लाइ पुरज़म। रतेदेरे जे बपड़ी मोहल्ले में बेकरी के बाहि हिकु ॼणो सड़ी ज़ख़्मी। भठे मां बाहि लॻण सबबि रिज़वान भुट्टो सड़ी ज़ख़्मी थी पियो। बेकरी मालिक जो चवणो हो त बाहि लॻण सबबि 60 खां 70 लख रुपए जी मालियत जो नुक़सान थियो आहे। कोट बंगलो में बिजलीअ जे शॉर्ट सर्किट सबबि दुकान खे बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी रख थी वियो। घोसपुर जे कच्चे में जागीरानी बिरादरी के 2 धुरनि में झेड़ो। जुनेद जागीरानी ऐं मुराद अली जागीरानी धुरनि पारां हिक ॿिए ते राकेल लांचड़नि सां हमला। वाक़िए जो इतला मिलण बावजूद कशमोर ज़िले जी पुलिस वाक़िए वारे हंधि न पहुती। धुरनि में छिकताण वारी सूरत हाल सबबि इलाइक़े जा माण्हू घरनि ताईं महदूद थी विया।